अदा मुंहिंजा हीअ अॻे ज़माने जी ॻाल्हि आहे। हिकिड़ो बादशाह हुयो। बादशाह त पाण अलाह हुआ, पर हीअ ज़माने जी टुकरी जो बादशाह हुयो। तंहिंखे औलाद कोन हुई, न पुट जी न न्याणीअ जी। हुनखे 5 घर वारियूं हुजनि, हिक में बि औलाद कोन हुजे। इन सोच वीचार में हिकु ॾींहुं वेठो हुजे त ॾिठई त अली लोक हिकिड़ो फ़क़ीर उन जी भरिसां गुज़रियो। दिलि में पाण रूई सट थियसि त मूंखे औलाद वठी ॾींदो त इहो फ़क़ीर ई वठी ॾींदो। हिन यकदमि उन फ़क़ीर खे सॾु कयो। फ़क़ीर आयो दरबार में। बादशाह ऐलान कयोसि त बादशाह सलामत चयोसि फ़क़ीर मूंखे औलाद कोन्हे, न पुट जी आहे न न्याणीअ जी आहे। तूं फ़क़ीर आहे जेको मूंखे औलाद वठी ॾींदो, मूंखे दुआ कर त मूंखे औलाद थिए। हिन चयो भाउ अलाह कंदो तोखे औलाद थींदी। ईअं न फ़क़ीर, दिलि सां दुआ कर, दिलि सां। चयो न अलाह कंदो तोखे औलाद थींदी। हिन चयो फ़क़ीर जेसि ताईं दिलि सां दुआ नथो करे ओसि ताईं मां तोखे इजाज़त ॾींदुमि। हिन फ़क़ीर खे क़ैद करे छॾियो। फ़क़ीर खे चई जेसि ताईं दिलि सां दुआ नथो करे ओसि ताईं तो मूं हथ न कढिबा। सियाणे फ़क़ीर खे 2 ॾींहं रखी छॾियईं, 3 ॾींहं। फ़क़ीर ईअं पछाड़ीअ छा करे वञे। फ़क़ीर जी दिलि मां दर्द मां आ कई, मन मुला मुंहिंजी ॿुध, मुंहिंजो क़ैद हिकु लॻे जान छॾाए वियो, हिन बादशाह खे औलाद ॾे। दर्द मां हिन आ कई त जो कई त अलाह त हाणे वेझो आहे न, जेको दर्द मां हुनखे पुकारींदो आहे त ज़रूरु ॿुधंदो आहे। हिन फ़क़ीर जी दुआ अलाह साईं ॿुधी वरिती। सॼी राति हिन ॿाॾायो अलाह पंहिंजे खे। ख़ैर सां थी सुबुह त बादशाह सलामत खे जल्दीअ में घुरायईं। सो बादशाह सलामत आयो त बादशाह सलामत खे चईं हीअ सोटी ॼाए थो, पंहिंजे ॿाहिरि अंबनि जेके बाग़ में तूं हण, अंब मां जेकी शइ बि छणे, सो जेकी पहिरीं घर वारी मिलई सो उनखे खाराइजांइ ऐं हमदर्दी मतिलबु त हम बिस्तरो उन सां ई कजांइ तूं राति जो। हिन खे बादशाह खे इहे मिली वई। हीअ जो वियो बादशाह सलामत वञी अंब में सोटी त हिकु अंब किरी, हिकिड़े अंबड़ी किरी, हिकु अंब किरियो ॿी अंबड़ी किरी। हिन बादशाह सलामत खणी ऐं पंहिंजे झोलीअ में रखियईं ऐं हीअ शौक़ु शिकार सां हलियो वियो। हीअ शौक़ु शिकार करे हिनखे 2-3 ॾींहं भॼी विया। बादशाह सलामत खे जेकियूं 4 ज़ालूं हुयूं सो उहे रत में न हुयसि, धारियूं हुअसि, ऐं हिकु जेकी सॻी सौट हुयसि। साईं हाणे हू त धारियूं रहियूं, बाक़ी जेकी सॻी सौट हुई त उनखे परेशानी घणी हुजे। हिकु त रत हुयो, सो उहा इन इंतज़ार में हुई त हाणे अलाए कंहिं महिल बादशाह सलामत शिकार ॾो मोटंदो, अलाए किथे आहे, अलाए छा थियुसि, अलाए कीअं न, या हिनखे तांग हुजे। साईं बादशाह सलामत जी तारीख़ या दीदो दग में हूंदी त अलाए कंहिं महिल ईंदो, अलाए कंहिं महिल ईंदो। साईं जी वक़्तु बादशाह मोटण वारो थियो, हिनखे तांग हुजे, हीअ गिले खई बीठी हुजे बादशाह जे इंतज़ार में। जीअं जो बादशाह सलामत अंदरि गिरास कई त ॾिठई त हाणे सौट सॻी बीठी आहे। हुन फ़क़ीर जो कौल हुयो त जेको बि पहिरियों मिले ज़ाल सो उनखे तूं अंबड़ियूं खाराइजांइ। हिन 2 अंबड़ियूं ॾिनियूं ज़ाल खे ऐं चयईंसि त हीअ कंहिंसां ॻाल्हि न कजांइ। 2 अंबड़ियूं ॾेई ज़ाल सां वञी हमदर्द बिस्तरी कयईं। जब हम बिस्तरी कयईं त बसि उहो ई साल, उहो ई महीना, हीअ उमीद वारी थी वई। साईं हाणे हल, हाणे त हिन जी ख़बर पइजी वई ॿिनि साइड़ियुनि खे त असांजी साईं जेकी आहे साहेड़ी सो उमीद वारी थी आहे। हिकु त बादशाह सलामत जी सॻी सौट बि आहे, जेकर इनखे औलाद थी त असां त रुली वेंदियूंसीं। पाण में चइनी सलाह कई। हिकिड़े चयो त चलो उमीदवारी थी आहे, भला ॼणे त ख़बर पवंदी, भला ओतिरा ॾींहं इंतज़ारु कयूं था। साईं हलंदे हलंदे उहे ॾींहं बि अची पूरा थिया। हीअ खे साईं अन क़रीब थिया ॾींहं, 5 महीनो बीठुसि ऐं दाईअ खे हिननि घुरायो त बादशाह सलामत जी घरवारी चवे थी त दाई अचे। सो देरि न कई दाईअ ॾे हिननि नियापो खणायो, पर दाईअ सां वञी हे 4 ज़ालूं मिलियूं हुन जूं बादशाह जूं अॻियूं। चइनि त बादशाह सलामत खे चयनि दाईअ खे त इहो जेकॾहिं ॿार बच्चा तूं ॼणाईंदीअ त तोखे बादशाह इनाम वधे वधि छा ॾींदो, केतिरो बि ॾींदो। इहे ॿार बच्चा ॼणाए गुम कराए छॾे त असां तोखे अञा ॿीण इनाम ॾींदासीं। हुननि चयो साड़ जो हुयुनि त हुनखे लालच वठी वई दाईअ खे बि। हिननि कुझु 2-3 रुपया एडवांस में ॾेई छॾियसि अॻई। हिन देरी न कई, हिननि जी ॻाल्हि ते मुतमिन थी।
वही जो बादशाह आज़ादीअ खे ॼणाइण त उन खे वञी ॼणाइण वई सो ॼणाई त हिकु धीउ हिकु पुटु ॿई ॼावा पर ख़ूबसूरत ॿार हसीन अहिड़ा हुजनि जो शिरक निकिरी वियो दाईअ खां हुनखे वीचारे हमदर्द दिलि बि कढियुसि चई हिन खां पैसा वरिता त न त हिन जो कमु न कंदमि त मूंखे माराए छॾींदा देरी न कयईं हिकिड़ी नौकिराणी पाण सां ॿधी हुई उतां जी सो हुनखे ॾिनई चई हे जो ॿार ॿई खई वञे छोकिरी छोकिरो हिनखे पंहिंजे हिसाब हिन घुटो ॾेई मारण जी कोशिशि कई मारे छॾियईं साईं पंहिंजे मुड़ुस ॾे खणई ॿाहिरि जी मुंहिंजो मुड़ुसु बीठो अथई इनखे ॾे वञी इहो पाणे दरिया में उछले ईंदो खारीअ में विझूं हीअ ॿार खयूं हुई हुनखे ॾिनई चई हीअ तुंहिंजी घरवारी ॾिनो न त फलाणे वाह में लोड़ी अचु हिन वरी देरी न कयो हुनखे चयो हुई त हेॾो पार में ॿ कुती आई पिया आहिनि ॿ गुलर हिकु गुलर खयूं अचु हूअ जो आई बानी खणी गुलर ऐं गुलरी बि ॾिनईसि ऐं हुन जंहिंमहिल ॼणायोसि त हुनजी अखियूं ॿधियूं हुई त अखियूं जो खोलियईं शहज़ादीअ बादशाह आज़ादीअ जो त चयईं त छा ॼणियो अथमि मां चई छा वरी छा ॼणींदे तव्हांजे ख़ानदान बादशाह जे ख़ानदान कीअं बि न ॼणियो आहे तूं ॼणियो आहे सो बि गुलरी ऐं गुलरो साईं या बादशाह सलामत खे ख़बर पई त भेण तोखे औलाद ॼाई आहे गुलरी ऐं गुलरो ॼाई आहे त बादशाह सलामत खे जज़्बात ई कावड़ वठी वई उन महिल देरी न कयईं त हुकुम के कारनि खे हिन खे क़ैद कयो जे बादशाह सलामत मुंहिंजे ॿुधंदुमि सॼो आम मोते खिलंदो सॼो दुनिया खिलंदी मोते ॿिया बादशाह बि खिलंदा त भला बादशाह सलामत खे गुलरी ऐं गुलरो ॼावान हिन देरी न कई तकड़ में हिनखे क़ैदीअ जो ऑर्डर ॾिनई घर वारी इहा सोट पंहिंजी क़ैद कराए छॾियईं छॾ हिननि खे वठि हुन छोकिरी ऐं छोकिरे खे कुदरत अलाह जी जंहिंखे रब रखे तंहिंखे केरु चखे हुननि खे मारण जी कोशिशि कई पर हू ॿई ज़िंदा हुया दरिया जे किनारे सां लुड़ंदा वञनि पिया हिकु अलाह लोकी फ़क़ीर हुजे जेको अलाह जी दरिया जी ॿेट विच में निमाज़ वेठो पढ़े पियो निमाज़ ऐं ज़िक्र हुनजो कमु ई इहो हो त विच दरिया में सीर में हिन जो पंहिंजो मेखानो अॾियल हुयो सो अलाह जी कुदरत जी बहाने सां पियो हुते हुनजो खाधो पीतो बि थींदो पियो अलाह जी इबादत बि कंदो पियो ॾिठे हिकु टोकरी वञे थी पई पर ॿार जो रोअण आहे हिन चयो इन में कुझु न कुझु आहे या औलाद आहे कंहिं ॿार जी कंहिं वॾो आहे या कुझु बि कंहिं मोकिलियो आहे हिन खे चयो त हथ खे कुदरत थी त अलाह साईं इहा टोकरी मूंखां थोरी साइड ते आहे मां नथो पाणीअ में लही सघां हिन खे टोकरी अची हेॾे मुंहिंजे कपर सां लॻे त मां हिन खे पंहिंजे हिसाब सां खणां साईं कुदरत अलाह जी आस्ते आस्ते शोलनि जे ज़रिए टोकरी अची हिन जे वेझो आई हिन देरी न कई टोकरीअ जो वेझो आयो त मथां त ॾिसई त वाह सुभान अल्लाह हिकु शहज़ादी हिकु शहज़ादो छोकिरा ॿार अहिड़ा सुता पिया आहिनि पर सुहिणा हेॾा हिनजो माशाअल्लाह हिन पंहिंजे हिसाब सां हुनजी देखभाल कई कुझु पंहिंजो हिसाब सां जेको पढ़ियल पिरियल हुयो कुझु बि हुननि खे पंहिंजा कुल पंहिंजे हिसाब सां सभु ॾींदो रहियो हे कुझु नंढा अॼु वॾा कुझु वॾड़ा थिया घुमण फिरण जेतिरा उथण वेहण खाइण ॻाल्हाइण जेतिरा त जेका बि अलाह जा प्यारा बाना हूंदा आहिनि खे त उन्हनि खे 40 ॾींहं अॻे मौत ॿुधाईंदो आहे हिन फ़क़ीर खे आगाह थियो त हाणे मां हिन दुनिया तो वञण वारो आहियां पंहिंजे पुट ऐं पंहिंजी धीउ खे नसीहत करे छॾी हिन एडवांस में त वाह मां जी पीरी थी वई आहे अॼु वञा या सुभाणे वञा पर हीअ तुंहिंजी भेण त हीअ तुंहिंजो भाउ आहे तव्हांजे लाइ अमड़ बि मां हुयुमि ऐं अबो बि मां हुयुमि तव्हां न अमड़ ॾिठी न अबो ॾिठो तव्हां मूंखे ॾिठो मां तव्हांखे ॾिठो मुंहिंजी वसियत हिकु कयूं थो वञाव इहा भेण त हिन भेण खां परे गॾु रहिजांइ ऐं हिन जी इज़त जो सोचिजांइ काॾे बि वञे पर इहा ॻाल्हि यादि रखजांइ तुंहिंजी भेण पोयों आहे भेण खे चयईं त तुंहिंजो हीउ भाउ आहे जवानी जे लालच में मथां भाउ जी इज़त विञाए हिन भाउ जो कौल यादि रखजांइ भाउ जे हुकुम सां रहिजांइ ऐं भाउ जे एंटर में रहिजांइ हिननि खे इहा वसियत कई कुझु ॾींहं गुज़रिया त फ़क़ीर उहो गुज़ारे वियो हिननि पंहिंजे हिसाब सां रोटी हिसाब सां दफ़नायो उसे पासे में पंहिंजे उते ई हेॾो होॾो त हाणे साईं 2-3 ॾींहं गुज़रिया उहो त फ़क़ीर त वियो हलियो हाणे हिननि जे मथां वज़न अची विया घर जा वज़न केॾा ॾुखिया आहिनि तव्हां पाण ॿाराड़ीअ जे हिसाब सां या शहर जे हिसाब सां त चङनि घरनि जा केॾा वज़न ॾुखिया आहिनि हिन जे मथां वज़न अची विया हीउ परेशान थोरो थी पियो 2-3 ॾींहं गुज़रिया हफ़्तो ॾेढ त भेण जी दादा सौदो कोन्हे घर जो सौदो वठी आहे
हिन चयो हाज़िर थी वञा थो मां सौदो वठणु। हीउ सौदो वठण जे लाइ रवानो थी पियो वञी शहर में वियो। पर भेण चई वियोसि त वञे त मुंहिंजी वसियत यादि कजांइ मथां शहर जी तूं शौक़ शवाबनि में तोखे लेट थी वञे। हे 2-3 मिंट जंहिं जॻह ते 2 कलाक लॻसि या 3 कलाक लॻसि, हे मोटी आयो वञे। 4 कलाक लॻसि, हे मोटी आयो तकड़ में। वरी साईं वरी ॿियो हफ़्तो गुज़रियो, हिन खे 6 कलाक लॻा। वरी साईं जंहिं महिल वरी ॿियो चकर सौदो वठणु वियो त हिन खे 8 कलाक लॻा। आहिस्ते आहिस्ते त हे लापरवाह थींदो वञे पियो। हिन खे भाउ पीउ जी वसियत यादि घटि पिए रहे। जीअं दुनिया जा जीअं शौक़ जीअं संगत साथ सां मिले पियो, हेॾे होॾे हिन जो रूह वञे पियो रिझंदो शहर में। जीअं त वरी आख़िरी चकर वियो त हिन खे सॼो ॾींहुं गुज़री वेंदो हो। भेण चयसि दादा तूं अबे जी वसियत विसारे छॾी आहे, मूंखे भेण खे छॾियूं तूं एतिरो टाइम हलियो थो वञे। चईं तूं त भला वञे थो भला भेण जो ख़्यालु त रखजांइ। तूं शहर में तोखे एॾो शौक़ु आहे त शहर में काथे जॻहि वठि त भला उते ॿई रहूं। हिते मां परदेस में बर में मां रही पई आहियां, तूं बि हेॾे हलियो थो वञे त सॼो ॾींहुं मां बिरती थी पवां। हिन चयो सही आहे आदि, सुबुह थिए त मां इहा तलाक कयां थो, काथों जॻहि वठां थो त पोइ भला शहर में रहंदा, घर जी शहर त वेझो हूंदो न। साईं हे सुबुह छोकिरो ईअं टल सां लॻी पियो, भेण वठी रवानो थी पियो त भई हे हलंदा हलंदा वञनि पिया। हिन बादशाह में हिननि खे जॻहि न मिली, वरी हलंदे हलंदे ॿी बादशाह में बि वञनि पिया। चवनि पिया हितां किथे राश कयूं भला। कुदरत मुंहिंजी अलाह जी, छोकिरो हलंदे हलंदे वञी पंहिंजे पीउ जी बादशाह में अची पुॻो। जीअं वरितो ही चाकू थिया त दाईअ बेईमानी करे कढियो। कुदरत मुंहिंजी अलाह जी उते वियो, उनजी भर में अची हिन पंहिंजे हिसाब सां लॾो रेको रखिणो त रखियो। हिन खे चयो त मां हाणे किथे त घर वठां न त मां राश कयूं। हे हलंदो वियो बादशाह जी कचहरीअ में। हे बादशाह जी कचहरीअ में वञे पियो, हुन पीउ जी ते कचहरियूं ॿुधियूं हलियो अचे पियो, पर कंहिंखे कुझु न चए पियो। हिकिड़ो ॾींहुं बि ईअं कयईं, ॿियो ॾींहुं बि, टियों ॾींहुं बि। 3 ॾींहं वज़ीर चयो बादशाह सलामत कयो, बादशाह सलामत। इहो जेको नौजवान छोकिरो ख़ूबसूरत हसीन अचे थो, इहो न कुझु चवे थो न घुरे थो, अचे बि थो वरी हलियो थो वञे। इहो आहे बि ओपरो माण्हू, असांजे शहर जो बि न आहे। सो इहो किथां जो आहे, कीअं आयो आहे, कीअं रहियल आहे। इहो बादशाह सलामत 3 ॾींहं अचे बि थो। हिन बादशाह सलामत चयो सुबुह मूंखां ॾेखारिजे त कहिड़ो आहे त मां उन सां गुफ़्तगू कंदासीं, किथां जो आहे कीअं आहे। खेर थी 4 ॾींहुं हीउ आयो कचहरी ॿुधे पियो वेठो, त जंहिं महिल हौट मौट वरी कुझु माण्हू खिसकण लॻा त बादशाह सलामत खे हुन वज़ीर चयो त इहो भाउ छोकिरो आहे। बादशाह सलामत हुन छोकिरे खे सॾु कयो त छोकिरा हेॾे अचु। हीउ हलंदो वियो, पर हिन खे नांगू त फ़क़ीर जा ॾस मिलियल आहे। कुझु त अदब सां ॻाल्हाए, पाण को वॾे जी इज़त कर ऐं नंढे जो अदब कर। हिन बादशाह सलामत चयो भाउ केरु आहे, किथां जो आहे, कीअं आहे। त छोकिरे खे ख़बर ई न हुई त चई हाणे पीउ जेॾो आहे त हिन पीउ ॻोठियो त अबो ॻोठियो त अबा मां फलाणी बादशाह को आयो आहियां हेॾे त मां राश कंदुमि त हिन खे बादशाह खे कंहिं बि पुट जी औलाद या धीउ जी अबो कहीं बि कोन ॻोठियो त हिन जंहिं महिल बाबू जो ॻोठियोसि त बादशाह सलामत जी बुत में सॼे कांडर जी करंट लॻुसि। मतिलबु त अहिड़ो लफ़्ज़ पीउ जो लफ़्ज़ अहिड़ो आहे जो हिन बादशाह सलामत चयुसि पुट हीउ देरी न कई वज़ीर खे त हिन मूंखे पंहिंजो पीउ ॻोठियो आहे। हीउ मुंहिंजो पुटु आहे, हिन खे फलाणी जॻहि महिलात जे भर में जेकी आहे इहा हिन खे ॾे, हे हिते रहे। देरी न कई अॼु कोठी वांदी थी वई, हिन खे राश सामान उते सभु कुझु ॾिनई। साईं रुॻो चयईंसि बादशाह सलामत मुंहिंजी कचहरी थींदो कर। हे भेण खे राय जॻहि वॻहि वठी ॾिनई। हीउ सुबुह टाइम में कुझु टाइम वक़्तु गुज़ारींदो, कमुकारु कंदो, कुझु टाइम वरी बादशाह सलामत जी कचहरी में गुज़ारींदो। बादशाह सलामत चयुसि त हाणे मूंखे हला ॾिनो गंज आहे, तूं कमु न कर को बि, त रुॻो सिर्फ़ु मूंसां गॾु हुज, कचहरी कर, भई कमु तुंहिंजो ज़िम्मेवार मां आहियां। हे सुबुह जो निकिरे त शाम पियो मोटे, वरी 2-3 ॾींहं पियो सम्झ बादशाह बि सॼो ॾींहुं छोकिरे सां घर ॾे लड़ाई कोन। हुन जूं 5 ज़ालूं जेकियूं हुयूं 4 त उन्हनि ॾिठो त बणा अलाए केरु आहे जो बादशाह सलामत असां ॾे लूणो ई नथो वराए, रुॻो छोकिरे जी मोहबत में पुर लॻो पियो आहे।
हिन बानीअ खे चयो त छोकिरे डिटेल वठि त उन साॻी दाईअ खे चवंदो छोकिरे डिटेल वठि त इहो आहे केरु ऐं काथों जो आहे। हिन देरी न कई, उन हलंदे हलंदे उन झोपड़ीअ में वञी घर में वई, वञी ॾिठईं त हिन जी भेण वेठी आहे। हाणे साईं कुराड़ी ज़ाइफ़ा त का ईंदी त हुनखे काज हलींदी, अच भली भली आई करे हुनखे इज़त ॾिनई, अदब ॾिनई वॾियो। पुछा कईं त मां तव्हां काथों जा ऐं केरु आहियो, त हुन सॼी हक़ीक़त करे ॿुधायसि छोकिरीअ। चयईं त बसि तुंहिंजो भाउ ऐं असां 2 ॼणा आहियूं। हुन चयुसि चए त भाउ तुंहिंजो झंग छेड़ा सॼो ॾींहुं कोन थो मोटे, तूं हिते अकेली वेठी आहीं, ईअं को ओपरा माण्हू जा को तोखे खणी वञे या कुझु करे वञे या कुझु बि थिए त इहो तूं कॾहिं सोचियो आहे या तुंहिंजे भाउ सोचियो आहे त इहो त सही न आहे। मां हिकिड़ी ॻाल्हि कई थो वञा, पंहिंजे भाउ खे चयो त तूं हलियो तुंहिंजे भाउ त को अचे मुंहिंजी इज़त ॾे, सोच कुझु बाबे जी वसियत बि यादि कर त शींहं जो बचो अचे हिन दर ते ॿधी छॾे। शींहं हूंदो त तुंहिंजी दर ते तुंहिंजे केरु ई कोन ईंदो, न चोर ईंदो न को लोफर ईंदो। हिन चयो त जीअं मां दाई त मां थधे खे चवंदुमि शींहं बचो मूंखे धारे ॾींदो त भला केरु ईंदो त कोन। साईं हीअ दाई आहे चयूं हली वई। ख़ैर सां थी राति त सुबुह शाम राति ते मोटी आयो भाउ कचहरी ॾऊं त भेण चए त वाह तूं वॾा तूं वसियत अबे जी विसारे छॾी आहे, मूंखे बि विसारे छॾियो आहे, वञे तो सॼो ॾींहुं बादशाह सां वेठो आहियां, हिते मूंसां के को चोर को लोफर को अचे, खामखा गिला लथा पिया आहिनि, न कुतो आहे न कुझु बि न आहे। मूंखे शींहं तूं को कारण भला झंग जो वठी आहे जानवर, शींहं हूंदो त भला शींहं जे करे केरु न लड़ंदो न ईंदो, मूंखे शींहं हाणे ॾे। हिन भेण खे चयो त हाणे इख़लाक़ वारो अदब हा दी, सुबुह थिए मां हिन कम सां लॻंदो। न न हा न, इज़त वारो माण्हू इख़लाक़ वारो खरो हुयो त भेण खे इनकार न कयईं, जीअं चवंदी आहे तीअं थींदो, सुबुह मां हिन टल सां लॻंदो। कुदरत मुंहिंजे अलाह जी छोकिरो बि सुबुह थी ख़ैर जी रवानो थी पियो, पुछाईंदो हलंदो वञे पियो त भाउ शींहं किथे रहंदा आहिनि कीअं था। हाणे कंहिंखे जुयूं सुजंदियूं हुयूं तो वरनि जूं, हिकिड़े हमरा चयो त इहो फलाणी पहाड़ इलाइक़े जे हिन पासे जो जंगल आहे, हिन में वञो, इहो आहे शींहनि जो जंगल। हेठि रवानो थी पियो, उन साइड ॾे हलंदो वञे पियो। हिकिड़ो ॾिठईं त पधर ते हिकु वणु आहे वॾो सो बुबुरो आहे या कुझु अहिड़ो कंडनि जो वणु आहे, उन में शीण फाथी पई आहे, कंडा लॻी आहे त सुक थी वई आहे उते। सो ही अॻे जानवर ॻाल्हाईंदा हुआ, हिन सां शींहं अकल कयसि त इंसान जा बचड़ा मुंहिंजी मदद कर, सो मूंखे कंडो लॻो आहे, मूंखे आज़ादु कर। हिन चयो त हाणे तव्हांखे शींहं आयो, तव्हां मां इंसान जो बचिड़ो आहियां, तव्हांखे कंडो छॾायां, तूं मूंखे मारे विझे। चई त तूं अॼु खां वठी मुंहिंजो भाउ आहे, मूंखे कंडो छॾाए। चई तूं मूंखे भाउ ॻोठियो त मुंहिंजी बि तूं भेण आहे। हिन देरी न कयो, उन महिल कंडो छॾायसि। हे पाण में भेण भाउ थी विया, सॻा रिश्ता बि थी विया आहिनि सम्झी ईअं। हुन में शींहं त शींहं आहे, अदब त कहिड़ो न हुनजो। शींहं चयुसि तूं मुंहिंजे कुल्हे ते चढ़ी वियो, हलूं था, जेकी छोकी तलब आहे त मां हुते पंहिंजे बचनि ॾे वञा, खीर बि पियारियां, मूंसां हल तूं गॾियो। हीअ वियुसि उते, चयईंसि त मूंखे को ॿियो कुझु बि न खपे, आयो आहियां त तुंहिंजो बचो खपे। चई तूं मुंहिंजो भाउ आहे, मां तुंहिंजी भेण आहियां, भाणजनि तुंहिंजा, तूं सां हले जेको बि तूं वठी वञ। हे वियोसीं गॾिया विया ॿई, त हाणे हो वेठा वञनि बुख में त भला अमा खे खोड़ टाइम लॻी वियो आहे, काॾे वई भणा बुख बि लॻी आहे, शिकार बि ॾिठईं त हाणे मां शिकार पई थी खई हुजे, होसीं तयारु थी वेठा त भला ड्रो लॻो न, भरे खई मां हकर कयो त मतां कोई तकड़ कई आहे, हीउ तव्हांजो मामो आहे, मतां हिनखे कीअं ईज़ा ॾिनो आहे। हीअ त साईं कुसी आहे, मामो ॻोठे चई हाणे बुख बि लॻी पर मामो करे कमु लही वियो। चई मां तुंहिंजो मामो आहे त असांजो हुन तुंहिंजो भाउ आहे त असांजो मामो आहे, असां हिन कुझु बि न चवंदासीं। हे लथा शींहनि जे बचान धारियो थो न, पर हिन चयो त हीउ तव्हांजो मामो आहे, तव्हांखे क़बूल आहे। चई हा असांखे क़बूल आहे, असांजो मामो आहे। चई केरु हिन मामे लाइ क़ुर्बानी ॾींदो। चई सभई तयारु थी वियासीं, नंढो चवे त मां क़ुर्बानी ॾींदुमि, वॾो चए मां क़ुर्बानी ॾींदुमि, मामे लाइ मुंहिंजो सुर बि हाज़िर आहे, सभिनी शींहनि जी मोहबत तयारु थी आहे। हिन चयो त हाणे वॾे चयो त मां वॾो आहियां त नेढा ता न मुंहिंजो वारो आहे। हिन चयो त बसि पुटु तूं अॼु खीर पी त बसि मामे सां वञ तूं। चई बसि मामे करे खीर बसि हाणे कोन्हे पीअणो, बसि मामे सां ॻाल्हाइणो आहे, सो हल। हेसि खीर हिनखे शींहं खे वरितियूं हलियो वियो। वरी साॻियो हिनखे 2-3 ॾींहं लॻी विया,
अची भेण वटि वो शींहं ॿधई अची उते ॾिसई त उन शींहं खे चई वियो नसीहत कयूं वियो त हीअ मुंहिंजो घरु अथई ऐं हीअ मुंहिंजी मतिलबु तुंहिंजी बि पुफी आहे ॿुधई सो तो हिन जी मालिकी करणी पवंदई ऐं त मां उस्तानी बादशाह जी कचहरी ते वेंदो आहियां मोटी ईंदो आहियां मां इन करे तोखे वाह तले आंदो आहे हिन भाउ खे चयो त ख़बर आहे न मामे खे त मां वेठो आहियां न हीअ शींहं ॿधियूं हलियो वियो बादशाह जी कचहरीअ में बादशाह परेशान हुजे जेके 3 ॾींहं न ॾिठो हुयईं परेशान हुजे हिन खे न अथई अची चोरीअ जे भाकुर पाती त माना यको काॾे बि ॿुधाए बि न वेई हाणे मां परेशान केॾो थियुमि हिन चयो त 2 दोस्त हुया हुन दोस्तनि सां वियोमि हलियो थी वई हीअ कहाणी जो पार्ट असां ॿियो ॾींदासीं हिते हाली हिन ॻाल्हि खे रोकियूं था वधीक पार्ट ॾिसण लाइ तव्हां असांजे चैनल सां गॾु रहिजो ऐं सब्सक्राइब कजो ऐं नेक्स्ट वीडियो जो इंतज़ारु कजो महिरबानी संगत जी।